अस्सलाम वालेकुम मुंहिंजा दोस्तों, मुंहिंजा प्यारो भाइरो, मुंहिंजा अज़ीज़ो। आख़िर असांजे ज़िले कश्मीर खे नौजवाननि खे थी छा वियो आहे? कंहिं ॿिए जी पब्लिसिटी वधाइण लाइ असां पंहिंजे मोबाइल ते फ़ाशी वीडियो छो था वायरल कयूं? जेकॾहिं तव्हां ॾिठो हूंदो कुझु टाइम पहिरियां इहा छोकिरी शेख जंहिं हिकु थाणे ते वञी करे एफ.आई.आर. दाख़िल कराई त फ़िलानो छोकिरो मूं सां गार में दाख़िल थी मूंखे ज़ना कयो आहे। वरी उन वीडियो वरी जॾहिं ज़ियान वारी जो नौजवान सां राब्तो थियो, उनखे धमकियूं ॾिनियूं, वरी उन नौजवान छोकिरी खे खणी कोर्ट में लव मैरिज कया। वरी छोकिरी जा अल्फाज़ ॿुधो जेकी चए थी मुंहिंजी माउ फ़ाशी अॾा हलाईंदी आहे ऐं मुंहिंजी माउ फ़ाशी कमु कंदी आहे ऐं मुंहिंजा जेका बि आहिनि मूंखे हुन में ख़तरो आहे। वरी उनखां पोइ तहफ़ुज़ घुरे थी। वरी उनखां पोइ वरी उहा छोकिरी जो वीडियो अचे थो त मूंखे पंहिंजे मुड़ुस में ख़तरो आहे। यानी हीअ छोकिरी जी जेकी दिमाग़ी हालत आहे उहा मेंटल आहे, मूंखे ईअं लॻे पियो। ऐं ॿी तरफ़ असांजा दोस्त जेके असांजा ॿाहिरि ज़िले कश्मीर जा सहाफ़ी, सोशल वर्कर जेके बि आहिनि, त महिरबानी करे अहिड़ियूं ग़लति वीडियो अपलोड खां परहेज़ कयो। छो त सोशल मीडिया, फेसबुक हर हिकु इंसानु इस्तेमालु करे थो। उनमें नियाणियूं आहिनि, नंढा नींगर आहिनि, ॿार आहिनि, त उन्हनि जी जेकी आहे उन्हनि मथां ग़लति असर हिन जा पई सघंदा। हीअ फ़ाशी वीडियो जेके अपलोड करे तव्हां दुनिया खे छा था पैगाम ॾियणु चाहियो? तव्हां ॾिठो आहे पूरी दुनिया में फस्ट नंबर में पाकिस्तान सूबो सिंध आहे, जिथे माना सोशल मीडिया ते ग़लति मवाद अपलोड कयो वञे थो। लेकिन ॿियनि दुनिया जे तव्हां मुल्कनि में वञो, किथे बि अहिड़ी वीडियो तव्हांखे न मिलंदियूं, किथे बि अहिड़ा बयान ईंदा। जेकॾहिं ज़ियान नुनारी जो मसइलो आहे, ज़ियान नुनारी SHO आहे, उहो ॼाणे, छोकिरी ॼाणे, तव्हां कंहिंजी पब्लिसिटी छो था वधायो? SHO जेकॾहिं आशिक़ आहे, जेको इश्क करे थो, उहो ॼाणे, उनजो कमु ॼाणे, ऐं तव्हां कॾहिं SHO मथां इल्ज़ाम लॻायो था, कॾहिं छोकिरी मथां इल्ज़ाम लॻायो था, कॾहिं उनजे माउ पीउ जे मथां इल्ज़ाम लॻायो था। यार हर हिकु इंसानु फैमिली वारो आहे, हर हिकु इंसान खे पंहिंजी इज़त प्यारी आहे। जेकॾहिं असां कंहिं ॿिए जी इज़त जो ख़्यालु रखंदासीं त असांजे पंहिंजी फैमिली, असांजे माण्हू इज़त जो ख़्यालु रखंदा। असां केरु थींदा आहियूं जो कंहिं ॿिए जा गुनाह असां सोशल मीडिया ते रखी उन मथां तनक़ीद कयूं? ॾिसो, असां पाण तव्हां पंहिंजे अंदरि झातियो त असां केतिरा गुनाहगार आहियूं ऐं असांजा अलाह पाक केतिरा गुनाह राज़ में ढकी वियो आहे। ऐं असां कंहिंजो हिकिड़ो गुनाह ॾिसूं था, उनखे बसि फैलाए छॾूं था। चलो, हू बि हिकिड़ी नियाणी आहे, हिकु छोकिरी आहे, उहा उनजो दिमाग़ कमु नथो करे ऐं ग़लति वीडियो, भले SHO ज़ियान नुनारी हुजे या जेके सहाफ़ी हुजे, सोशल जेके बि नियाणी जो ग़लति वीडियो सोशल मीडिया ते रखे थो, तमामु ग़लति आहे। ज़ियान नुनारी सां मुंहिंजो को दोस्ती या मुंहिंजो को तालुक़ु न, ऐं ज़ियान नुनारी मां सां पाण सां बि ज़्यादती करे चुको आहे ऐं सहाफ़ियुनि जे चवण ते उन मूं मथां बि केस दाख़िल कयो। पर मां ज़ाती तौरु ज़ातियात ते न ईंदो आहियां, मां ज़ाती दुश्मनी कंहिंसां न कंदो आहियां। जेकॾहिं उन मूंसां ज़्यादती कई या मूंसां ज़ुल्म कयो, मां उहो अलाह पाक ते छॾींदो आहियां। मूंखे अलाह पाक इंसाफ़ ॾींदो, छो त जेको मूंसां ग़लति कंदो आहे उहो लोड़ींदो आहे। जीअं SHO न्याज़ खोसो, उन मूं मथां केस दाख़िल कयो, उन जी हालत थी वई। जॾहिं मां हिते हरम पाक में दुआ घुरी, अलाह पाक मूंखे इंसाफ़ ॾिनो, उहो लोड़े अञा बि ख़ुशि कोन्हे। त ज़ियाद साहिबु मूं केस दाख़िल कयो, उहो अलाह पाक इंसाफ़ कंदो। पर ज़ियाद साहिबु जेको बि आहे उहो SHO आहे या ख़ुदा रा कंहिं मथां इल्ज़ाम लॻाइण खां परहेज़ कयो, हीअ ग़लति वीडियो रखण खां परहेज़ कयो। कंहिंजी इज़त ज़िलत अलाह पाक ॾींदो आहे ऐं जेकॾहिं मौला पाक मूंखे इज़त ॾिनी आहे त उनखे थोरो बर्दाश्त कयो, या ईअं न कयो त कंहिंजी इज़त मथां दाग़ लॻायो, कंहिं औरतुनि जी वीडियो अपलोड करे ऐं कंहिंखे बदनाम कयो। छो त असांखे ख़बर आहे हीअ पाकिस्तान जा कोर्ट, पाकिस्तान जूं अदालतुनि में इंसाफ़ कोन्हे ऐं इंसाफ़ पाकिस्तान जे ख़ासि करे सूबा सिंध में इंसाफ़ मिलणो ई न आहे। ॿी ॻाल्हि, तव्हां छोकिरी जा बयान ॿुधो। छोकिरी कॾहिं काॾे वञे थी, कॾहिं केॾे वञे थी, कॾहिं कंहिं मथां इल्ज़ाम लॻाए थी, ऐं उन छोकिरी मथां तव्हां इतबार करे कंहिं ॿिए जे ख़िलाफ़ु, कंहिंजे ॿिए जी ज़िंदगी बाबति तव्हां फ़ैसिलो न कयो, बहितर आहे। त तव्हां ॾिसो, हर को जेकी औरत पंहिंजी माउ जे मथां इल्ज़ाम लॻाए थी त हीअ फ़ाशी हलाईंदी आहे, त उन औरत मां तव्हां कहिड़ी उमेद करे सघो था? त उन औरत मां तव्हां छा था सम्झो? छा हू हिकु सुठो किरदारु इस्तेमालु करे थी? ॾिसो, मुंहिंजे लाइ मां इहो चवंदुसि, जंहिं माउ पीउ जंहिं औरत खे नंढे लाइ खां वठी पाले वॾो कयो आहे
ऐं उहा औरत कंहिं हिकु छोकिरे जे इश्क में पंहिंजे माउ पीउ जी ज़िंदगी इज़त दावत लॻाए कोर्ट में लव मैरिज कई थी। मां उन छोकिरी खे या उन छोकिरे खे मां इहो तस्लीम नथो कयां त हीउ बहितर कमु कयो। मां चवंदुसि तमामु सभु खां वधीक घटिया कमु कयो, छो त हर कोई माउ भेणींदड़ो आहे। ऐं ख़ासि करे असां जेका ख़ासि करे सूबा सिंध ज़िले कश्मीर जा माण्हू, शिकारपुर जेके माण्हू आहियूं, ख़ासि करे असां ॿियनि जी इज़त जे सां खेलींदा आहियूं, दाग़ लॻाईंदा आहियूं। यार मूंखे इहो ॿुधायो, हिन वीडियो अपलोड करण सां तव्हांखे छा फ़ाइदो मिलंदो आहे? ठीकु आहे, जेकॾहिं तव्हांखे ज़ाती दुश्मनी आहे, जेकॾहिं तव्हां उतां छोकिरी खे इंसाफ़ मिले, तव्हां उनजी हिकिड़ी तस्वीर रखो कोर्ट वारी, या ज़ियानवार जी तस्वीर रखो। ही वॉइस रिकॉर्डिंग या वीडियो जेकी सेक्स वारी वीडियो जेकी जंहिंमें किसिंग आहे, ग़लति आहे, छो त हीउ सोशल मीडिया हर हिकु औरत, नंढड़ो ॿारु, नंढियूं निंगरियूं छोकिरियूं, फेसबुक हर हिकु इंसानु इस्तेमालु करे थो। ऐं जॾहिं हू ही अहिड़ी वीडियो ॾिंदियूं, ग़लति हरकत वारियूं, उन्हनि मथां उन्हनि जे दिमाग़ ते कहिड़ो असरु पवंदो, तव्हां पाण सोचे सघो था। तव्हां पाण न्याणियुनि ऐं इज़त वारा हूंदा हुए त महिरबानी करे अहिड़ी वीडियो न अपलोड कयो। असांजो कंहिंसां को तालुक़ु न आहे। ऐं जेकॾहिं तव्हां वाक़ई चओ त असां सोशल मीडिया जा आहियूं, असां हमदर्द आहियूं, असां कंहिंखे इंसाफ़ ॾियणु चाहियूं था, त ख़ुदा जा सहाफ़त जो सही इस्तेमालु कयो, सोशल मीडिया जो सही इस्तेमालु कयो। असांजो शहीद नसरुल्लाह गॾाणी जा क़ातिल अञा ताईं गिरफ़्तार न थिया आहिनि। असां सिंधी सिर्फ़ु ॿ ॾींहं असां जेके आहे मज़ामत कईसीं, वरी हाणे विसारे वेठासीं। सही नसरुल्लाह गॾाणी असांखां विसरी वियो, हाणे असांखे SHO ज़िया नंदारी छोकिरी शेख ऐं मीराणी छोकिरो हथ में अची वियो आहे। हाणे असां उनखे वावेला कयोसीं, त हाणे असां उन्हनि जी पब्लिसिटी वधायूं था। यार तव्हां पंहिंजो कमु कयो, ॿियनि खे अहिड़नि वीडियो अपलोड करण खां बहितर आहे, अहिड़ा वीडियो रखण खां, अहिड़ी पब्लिसिटी करण खां बहितर आहे पंहिंजे ॻोठ जा मसइला खणो, पंहिंजे शहर जा मसइला खणो। तव्हांजे शहर में कहिड़ी सहूलियत न आहे, तव्हांजे शहर में ड्रेनेज आहे या न आहे, तव्हांजे शहर में सफ़ाई आहे न, यूनियन काउंसिल जे जेको उम्मीदवार उन कहिड़ा कमु कया, या तव्हांजे टाउन जे चेयरमैन कहिड़ा कमु कया, तव्हां उन्हनि खे इशू कयो। तव्हांजो ठेकेदार कहिड़ो आयो? बाक़ी लेकिन हीअ ग़लति वीडियो कंहिंजी इज़त सां खेॾणु, कंहिं माउ मथां इल्ज़ाम लॻाइणु, कंहिंजी वॉइस रखणु, कंहिंखे गार गंद करणु, इहो तमामु ग़लति अमल आहे। मां जी मज़म्मत कयां थो, भले ज़ियानदारी हुजे या सोशल वर्कर हुजनि, सहाफ़ी हुजनि। कुझु दोस्त चवनि पिया छोकिरी जी जेकी वीडियो ग़लति उहा ज़ियानदारी अपलोड कयूं आहिनि। या मां सिर्फ़ु ज़ियानदारी साहिब खे चवंदुसि, या साहिब मां माज़रत, मां उन्हनि माण्हुनि में न आहियां जेके ज़ातियात तनक़ीद कनि। मां तव्हांखे चवंदुसि त ख़ुदा रा जेकॾहिं तव्हां वटि वीडियो आहिनि, तव्हां अपलोड कयो त वीडियो को डिलीट कयो, छो त इन में तव्हांजी इज़त बि असरु पए थो ऐं हुनजी फैमिली मथां ऐं उन छोकिरी जी इज़त मथां अहिड़ी वीडियो अपलोड न कयो। जेकॾहिं दुश्मनी आहे त उहा तव्हां पंहिंजे अंदरुनी तौरु हलायो ऐं दुनिया खे ॿुधाए करे तव्हां इहो ग़लति मैसेज कयो था। तव्हां जेके हिकिड़ी वीडियो तव्हांजो वॉइस जेको थियो आहे त लीक, तव्हां छोकिरी खे त मां तव्हांजे मथां तेज़ाब कयो हारींदुसि, कंहिंजी ज़िंदगी सां खेॾणु सुठो अमल आहे। ॾिसो, हिते तव्हां बादशाह आहियो, मुंहिंजी ॻाल्हि यादि, हिते तव्हां बादशाह आहियो, तव्हां SHO आहियो, हद जा ऑफिसर आहियो, तव्हां पंहिंजी हदनि जो अच्छे ऐं कारे जा ज़िम्मेवार आहियो। लेकिन अलाह वटि हर कंहिंखे जवाबु ॾियणो आहे। कंहिंजी ज़िंदगी सां खेॾणु सुठो अमल न आहे, कंहिंजी ज़िंदगी ते दाग़ लॻाइणु इहो बि ग़लति अमल आहे। ऐं कंहिंसां नाजाइज़ी करणु, कंहिंसां ज़्यादती करणु उहो बि ग़लति अमल आहे। ऐं तव्हांखे ख़बर आहे, तव्हां मूं मथां बि कूड़ो केस दाख़िल कयो, मूं वटि पिस्टल हुयो लेकिन लाइसेंस न हुयो। अल्हम्दुलिल्लाह मूं मथां केस ख़तमु थी वियो, लेकिन मूं पंहिंजो फ़ैसिलो अल्लाह जी बारगाह में छॾियो आहे। ठीकु आहे, बाक़ी कंहिं बि तव्हां SHO आहियो, इंसाफ़ कयो, कंहिंजी ज़िंदगी सां न खेॾो, कंहिंसां ज़ुल्म न कयो, कंहिंसां ज़्यादती न कयो। जेकॾहिं तव्हां वटि वीडियो आहिनि, अहिड़ी वीडियो न अपलोड कयो ऐं कंहिंखे धमकी न ॾियो, छो त अॼुकल्ह सोशल मीडिया आहे, को कंहिंजो बयानु न रखंदो आहे। सोशल मीडिया अॼुकल्ह जंहिंसां बि ॻाल्हायो, भाउ सां, दोस्त सां, उहो तव्हांजी वॉइस बिल्कुलु रिकॉर्डिंग कंदो। ऐं कंहिंसां बि ॻाल्हायो त महिरबानी करे सोची सम्झी ॻाल्हायो। ऐं वॉइस अॼुकल्ह जेके असांजा दोस्त भाउ आहिनि, उहे हर कंहिंजा वॉइस रिकॉर्डिंग कंदा आहिनि ऐं वक़्तु अचण ते उहो उनखे ब्लैकमेल कंदा आहिनि। त महिरबानी करे कंहिंसां बि ॻाल्हायो, कंहिंसां बि राब्तो कयो, कंहिंसां बि इहे वॉइस पंहिंजो जेको आहे सुठो ॻाल्हायो, जीअं तव्हांजो वॉइस रिकॉर्डिंग न थिए। वॾी महिरबानी, जेके दोस्त नया आहिनि त महिरबानी करे सब्सक्राइब कंदा, लाइक कंदा ऐं पंहिंजे भाउ खे घंटी वॾंदे। ऐं उमेदु आहे त मुंहिंजा जेके दोस्त, जेके सहाफ़ी साहब हज़रात आहिनि, त महिरबानी करे सोशल मीडिया ते ग़लति वीडियो अपलोड न कयो। वॾी महिरबानी, लख लाइ।